भजन साहब दो राग बिलावल मैला पंजवा। आप उपावन आप सधरना, आप करावन दोष न लेना। पूरो शब्द सजो यथार्थ से बदल रहा। वाणी टिन प्रकार जी थींदी आहे, रेचक, भयानक, यथार्थ। असां छो न ॿुधंदासीं फ़क़ीरनि जूं वायूं, यथार्थ वायूं, फ़क़ीरनि जो बि यथार्थ वायूं अंदरि पवंदियूं तॾहिं जॾहिं असां दरासियूं दड़के खां मथे उथंदासीं। श्री राम। रेचक ऐं भयानक, रुचि ॾियण वारा ऐं भव ॾियण वारा। उहे भव ॾियण वारा शब्द पियल, सभु पियल आहिनि। हर मज़हब में भव जा किताब घणा पढ़ियल आहिनि। हिते जेकॾहिं ठीकु न हलंदव त अॻियां तव्हांजा हे हाल थींदा। हिननि हालनि सां तव्हां हीअं कयो वेंदो। ईसाइनि में, मुस्लमान में, हिंदुनि में कोई पासो छॾियल कोन्हे। एॾी दृष्टि अची वञे जो त साहिबु चवंदा हुनजी अची वई। हे तॾहिं अमृतसर साहिबु चई बसि कर। चओ। आप उपावन आप सधरना। पाणे पैदा करण वारो आहे। खूबचंद जो भाउ सनमुखदास इहो भॼन चवंदो बेदल बादशाह जो। पाण तो पैदा कयो किन मूं चयो इंसान कर। घुरिज हुई तोखे घणी किन मूं चयो घमसान कर। पाण तो पैदा कयो किन मूं इंसान। श्री राम। आप पावन आप सधरना। सिर्फ़ु धारणा तूं ई ॾिए थो। हीअं हलो, हीअं हलो, हीअं हलो, हिनखे हीअं हलिणो आहे, हिनखे हीअं हलिणो आहे, हिनखे हीअं हलिणो आहे। व्यवस्था हरेक पंहिंजी ड्यूटी ॾिनल आहे। वरी अनुशासन, टाइम सां सिज उभरंदो, टाइम सां चंडु उभरंदो, टाइम सां हर शइ थींदी। हा हा। आप करावन दोष न लेना। वरी ॻाल्हि इहा आहे, परमात्मा सर्वव्यापक आहे। परमात्मा सर्व खां न्यारो आहे। अंदरि प्रेरणा सभु उहो ई करे थो। को नानक जाको नज़र करे। मां थोरो अञा मज़बूती सां चवां। बिख अमृत करतारो पाए, बिख मिन्स अवगुण। गुण अवगुण तो सभु विखे, इन बिन जंत न कोय। मृद सुगंध कोमल तंत विकांठो हो। श्री राम। हा। गुण दोषमयी सृष्टि ठहियल आहे, रामायण में आयल आहे। तुलसीदास चयो। हिते साहिबनि चयो बिख अमृत करतारो पाए, अवगुण नाश कंदा और अमृत छोटे ज्ञान ते हलंदो त चिमकी ईंदो। बिख अमृत करतारो पाए, संसार वृक्ष कयूं द्वे फल लाइ। ख़राब बि सुठो बि। आपे करता, पाणे ठाहींदड़ आहे, वरी करे, वरी कराए। जो तिस भावे तिसे खवाए। जेके हुनखे वणे थो उनखे उहो कमु कराए थो। मथां फतवा में साहिबु चवंदा, को नानक जाको नज़र करे
अमृत नाम आपे दे। ठीक है थी वियो। हाणे बिखे की वासना मन करे, विषय जो वासना भी मन में वो धारण करे, अपना भाना आपे करे। राम आप करावन न हो। दोष न लेना। कर्म जो हिसाब आहे बाबा हिकिड़ो भोगणो थो पए, कराए उहो थो भोगाए उहो थो, पाण खे चढ़ाए थो वञे पियो। हा दोष न लेना। हा आपन वचन आप ही करना, पाण ई वचन आहे, पाण ई कराए थो। थ्योरी पाण आहे, प्रैक्टिकल पाण आहे, पाण कराए थो। राम आपन विभव आप ही जरना। विभव माना पाणी, जल माना बाहि। पाणी पाणी आहे, पाणी दाया। हा आप ही मस्त आप ही बुलना। श्री राम यादि कंदो थो वञे, थोरो ॿुधे थो। कृपा तव्हांजी। मां जेको लफ़्ज़ अर्थ कया लथे खां पोइ डायरी ते नोट करे छॾिजे न इहे शब्द। जी बाबा कृपा। आप ही मस्त माना चुप, आप ही बोलना, पाणी चुप कराए थो। आखण जोर, चुपे न जोर। ॿोलण लाइ ज़ोर न भरिणो पवंदो। ॿोल ॿोलण न ईंदो त ॿोलींदो छा। कंहिंखे चओ चुप कर, ज़ोरी चुप कराईंदे ईंदसि ई कान। आखण जोर, चुपे न जोर, जोर न मंगण देर न जोर, जोर न जीवण मरण न जोर, जोर न राज माल मन सोर, जोर न सुरती ज्ञान विचार, जोर न जुगती छुटे संसार, जोर न जुगती, जोर न जुगती। बाबा नहीं, ऐसा नहीं होना चाहिए। सत्संग में ऐसा नहीं होना चाहिए। जोर न जुगती छुटे संसार, संसार जोरी से नहीं छूटेगा, युक्ति से, युक्ति से। जोर न जुगती छुटे संसार। श्री राम। हाँ आप ही ही हाँ आप ही अछल न जाई छलना। परमात्मा छलियो न वेंदो कंहिंखां, अछल न जाए छलना, कंहिं बि तरीक़े सां छलियो न वेंदो। तूं जेके माण्हुनि खे छलींदे, पर परमात्मा सभु तोखे तूं ॾिसे थो। कंहिंखे छले थो? अच्छा अच्छा न जाए छल। बाबा साईं फिर गिरी बाबा साईं। हाँ आप ही गुप्त आप ही आप प्रगटना। हाणे गुप्ता हाणे पर हाणे एॾी दृष्टि अचे न साईं। हिन मूंखे हीअं छो चयो, हिन हीअं छो कयो, हिन हीअं छो। अरे वहें गुज़रे छुटे छा जो हिन पंध ते पेर पातोसीं। पिया संदे पार जी मिले मिठाई, कान्हे कड़ाई जे चखे चेत करे। हर शइ मक़सद, हर शइ माना। श्री राम श्री राम श्री राम।
शहर जा गंदा पानी नाला विकिरो थियनि था। मां चोट में पढ़ियो हुउमि, हैदराबाद में गंदा नाला विकिरो थियनि, वरी वेस्टा विकिरो थिए थी, ज़मीन जी आबादी सुठी थिए थी। ख़राबु कहिड़ी शइ? हा, बुरा जो देखन में चढ़िया, बुरा न दिसे कोई, जिसको जो दिल खोजो अपना, मुझसे बुरा न हो। मंदा जाने आप कौन, और भला संसार। कर भला संसार। ये आध्यात्मिक ज्ञान हृदय में धारण करना। कबीर साहब जो श्री राम हम नहीं चंगे बुरा नहीं को, नहीं पड़े बुरा नहीं को, फिरो तो नानक तारे सोए। तेरी फिर नानक तारे। कबीर कबीर सबते हम बुरे, कबीर कबीर हम सब ते बुरे, हम तज भलो सब को। हम तब सब भर को, जन ऐसा कर बूझिया, जिन ऐसा कर बूझिया, मीत हमारा सो। मीत हमारा सो। आप ही अचल न जाए चलना, आप गब तो आप प्रगटना। हाँ हाँ, आप ही घट घट आप अलिपना। घट घट में पाना, अल्पत में पाना। या? डॉक्टर के जो आत्मा कढी ॾेखारे, जेको सूर थिए थो आत्मा जे करे न, आपे घट घट आप अल्पना। हाँ, आपे अविगत आप संग रचना। अवगत विगत पाणी अवगत आहे, पाणी रचना है। प्रभु जी आखिरी में फतवा में कहो नानक प्रभु के सब जचना। प्रभु सां सभु जचे थो। पाणी पाणा, जल पाणा है, पाणा है, पाणा है, पाणा सभिनी सां जचे थो। वृत्ति खे ठाहिणो आहे, वृत्ति खे ठाहिणो आहे। ॻोल्हाए में था थी वञे। हेॾा साल असां संग कयो आहे संतनि, ॾाढो ॻोल्हाए में आहे। संग करण जो तरीक़ो न आयो आहे असांखे। या त संत जो संग न मिलियो आहे, फुल त इहा आहिनि, या कमी पंहिंजो असां खाइण जो तरीक़ो न आयो आहे। हा, जवाबु नथो अचे, जवाबु नथो अचे। हे ॾाढो त असां पंडितनि जे कया आहिनि। असां ब्रह्मज्ञानी छा खे चइजे, साधे संग लाइ फ़ाइदा कहिड़ा आहिनि, हे सभु कुझु चयूं। तव्हां खणी करे को आज़मायो न, इहा शइ संत अर्थ कयो हुन में आहे या छड़ो चए थो। वास्तव ई रहे कोन्हे न सुधरण लाइ। माण्हू मूंखे छा चवंदा, मां कंहिंजो संग थो कयां, मुंहिंजो हाल छा आहे? तकलीफ़ अचे थी। जे गुड़ छिड़के मीठा लागे, जे बख्शे तो गुड़ वॾियाई, जे पास बहाले तां तेरी उपमा, जे निंदे तो छोड़ न जाए। हल भेण हेड़ा चढ़ा, तंहिंजे करे दर छॾे वञे। मूड़ तो चरणनि में पओ, हा कायर भेण कख वञो खां परे। श्री राम। भक्त वियो न आहे, सम्झी वठो।
निंड ते छोड़ न जाए तुंहिंजो आहे साईं जहिड़ो थोरो तुंहिंजो काॾे वेंदासीं बोल गुरु नानक देव की जय सतगुरु साईं खोताराम सच्चे साईं सतराम दास अमर शहीद साईं कंवराम दंदन सखी शहनशाह श्री माता साहिब की जय सर्व संतन महात्मा की जय सर्व संतन साधु कॾहिं बि कीड़े खे चीत खे नंढे वॾे खे हंधि ते आहे खमीस ते आहे हीअं न वठो मरी वेंदो तव्हां कहिड़ो बि चओ था मां आस्ते वठां थो तुंहिंजो आस्ते उन जे लाइ ज़ोर आहे कागज़ ते नोट बसि खणो नोट कागज़ जो नोट ते लाहे वठो फणे हलींदी फ्यूल हलींदी माकुड़ हलाईंदो जीव हलाईंदो तजुर्बे थियल ॻाल्हियूं आहिनि बसि पाण रस्तो वठी वेंदो ॾेखारे ठहियो ठीकु आहे